दोस्तों सिंधु HD TV के सब्सक्राइब कयो ऐं उन सां गॾु ई घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿायो जीअं असांजी नओं वीडियो तव्हां ताईं पहुचे। या अल्लाह खैर कंजा ऐं मंजा मोटा सारो ॾींहुं गुज़री वियो आहे, शाम भी गुज़री वई, रात भी गुज़री वई, हाणे सुबुह जो पहरा, न इष्टू ज़ाहिरा, न मवाली ज़ाहिरा, न वरी मकरानी ज़ाहिरा। या अल्लाह खैर कंजाई अकुल कोको त न जो उन्हनि जे टिकण में ठोका। मुंहिंजा परवरदिगार इन्हनि को छोकरनि खे समझ दे, को सुधरी पवन, हाणे त मुंहिंजो जिस्म भी साह नथो खणी सघे, न को वरी उन जिस्म में उहा ताक़त आहे। या अल्लाह इन्हनि खे समझ दे, को पाण में ॿधी हुजेनि, को पाण में मोहबत हुजेनि। सियाणा चवंदा आहिनि त जंहिंजे घर में ॿधी आहे उहो कॾहिं बि घर बर्बाद न थींदो आहे, पर हिननि जो त हर टाइम घर में कुर। सियाणा चवंदा आहिनि जंहिं घर में किरोध हुजे त उन घर जे दिलि जो पाणी बि सुकी वेंदो आहे। मुंहिंजा मौला मुंहिंजी औलाद खे न कंहिंसे लाभण, उन्हनि खे को हया ॾे, को शर्म ॾे, को नंढ वॾे जी सुञाण ॾे। मुंहिंजा मौला मुंहिंजी औलाद खे सुधार, मुंहिंजा मौला। चाचा 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 हा पुट मकरानी ॾे ख़बर को छोरा मिलिया तोखे। चाचा सॼो ॾींहुं घुमी घुमी सॼी राति ॻोल्हे मुंहिंजी त सीएनजी ख़तम थी वई तेल लाइ, पर स्टू मूंखे काथे नज़र न आयो तेल लाइ। अब्बा यो मकरानी उनके काथे गोजुई, अकुल कोको त न जो छोरनि जे टिकण में ठोका। चाचा पठाण वारे होटल ते ॻोल्हियो मां तेल लाइ, खुदू वारे होटल ते ॻोल्हियो मां तेल लाइ, अलरा वारे होटल ते ॻोल्हियो मां तेल लाइ। आख़िर में हाणे होॾो अचां पियो, राति गुज़री मां चवां सुबुह जो नाश्तो वाश्तो कयां, मां जो कोबर रेडी वारे वटि ॾिसां तेल लाइ, उते बि कोन मिलियो चाचा। बस पुट मकरानी छोरनि त मुंहिंजो दिमाग़ ई फेरे छॾियो आहे। सोचे त मुंहिंजो त हाणे मग़ज़ ई कमु नथो करे, अलाए काथे हूंदा हाणे इहे छोरा। अकुल कोको त न जो उन्हनि जे टिकण में ठोका। ॿी ॻाल्हि खे छॾ चाचा तेल लाइ, पर इहो छोरो मवाली नज़र नथो अचे तेल लाइ। अब्बा पुट मकरानी जीअं इन स्टू छोरे ते दाबो कयो आहे, उन्ही टेम जो निकिरी वियो आहे, अञा ताईं इहो मवाली बि कोन्हे मोटियो। अकुल कोको त न जो इन्हनि जे टिकण में ठोका। चाचा मुआरो यार स्टू बि हक़ ते हुयो तेल लाइ, जे मवाली खे असल में न चवणो हुयो कुकर जे बारे में तेल लाइ। बस रे बस मकरानी, मारे छोरे स्टू के ख़राबी तूं कयो आहे, न त मुंहिंजो छोरो सफ़ा सही हुयो। उन्हनि खे कुकड़नि जो शौक़ु ॾियो आहे, छोरे जो दिमाग़ ई फेरे छॾियो थी। हाणे ख़बर पई त मुंहिंजे घर में दुश्मन आहे। चाचा बुलबुल तूं चवे तो छोरनि खे मां ख़राब कयो आहे, अछी ॾाढ़ी थी वई थी, छोरनि जी शादी कराए न तेल लाइ। अॾे वाह मकरानी पुट, अकुल कोको त न जो तोखे टिकण में ठोका। अरे चपरा के मोए 3 साल थी विया आहिनि, इहा असांजी बर्दाश्त जो अञा वधायूं, न त 3 साल केरु बर्दाश्त कंदो आहे। हाणे मां पंहिंजी शादी जो सोचां थो, पाणे को रन वठी ईंदुमि, हुननि जी माउ थी पवंदी, मूंखे बि सारो त छोरनि खे बि सारो। बरे चाचा अछी ॾाढ़ी अटो ख़राब, हाणे जो हाणे वञा थो छोरनि खे चवां थो चाचो पाण संभलियो वेंदो अथव शादी ते। चाचा हाणे जो हाणे वञा थो वठी थो तव्हां छोकिरनि खे तेल लाइ, तूं मां ते इल्ज़ाम हाणे जो हाणे फटाफट वञा थो फटाफट। हा वञ निकिर,
असांजी घर में शैतानी त तूं विझाई आहे हाणे सम्झो आमा अरे जंहिंखे दिलि जा हाल ॾियूं उहे साॻा दुश्मन थी बींदा आहिनि छोरनि जो खानो ख़राब त तूं कयो आहे हाणे वञी उन्हनि खे ॼणा तूं वठी ईंदे उन्हनि जा कन भरींदे उन्हनि खे रातो शैतानियूं ॾी वेंदे ईंदा छोरा कंदा मुंहिंजो खानो ख़राब खबरदार वारे वाइस्तू चङो छो पिस्टल जेको आहे सो नकली हो अॼु छा कजो ई मुंहिंजो हाणे लॻे थो मूंखे त तोखे मक़ज़ में न खून सवार आहे अरे छोटो चङो छो निभागो पिस्तौल न हलियो हिकु कुकड़ खे लॻी वञे हा गोली पोइ अरे वाह सोट असां को मथे हाणे माना कुकुड़ आहे तेल लाइ मां त तोखे अलाए काथे काथे ॻोल्हिया न छॾियो अथनि मूं होटल न छॾियो अथनि को मेखानो न को काथे न कुकड़नि जूं जायूं काथे हुए तूं सॼी राति अरे छोटो हेॾे कर बिस्मिल्लाह कुकड़ खे अॼु कलाकु कुकड़ तोखे न ॾिठो आहे मूंखे आराम ई न आहे मां हिते हुयुसि छोटो वियो आहे चाचे खैरू ॾे मां तोखे पिस्टल या का बंदूक अथी मारो भाउ मवाली कुकड़ पियो विकिणे इन जो मां सिर खणंदो साईं सिर न छॾियांसि हा चाचे खैरू त तोखे पिस्टल ई नकली ॾिनो आहे तेल लाइ सोट मकुरानी छोरो मवाली वरी कहिड़ो असली आहे पिस्तौल ठाके सां उते साह निकिरी वञे पर कुकड़ जो मज़ो ई पंहिंजो थी सोट यार इस्तू यार चाचो बि मूंखे ई शैतान छॾे थो त चए थो त जेको आहे त मुंहिंजे छोरे खे न तूं ई ख़राबु कयो आहे तेल लाइ बेली चाचे जो कसम थी हल घर यार मां चवां थो छोट मकुरानी मूंखे कंहिंजो बि कसम ॾे मां हिन छोरे मवाली खे हरगिज़ न छॾींदुसि साह कढंदो साह मुंहिंजे कुकड़ खपाइण जी ॻाल्हि कई अथई कुकड़ जो मज़ो ई पंहिंजो थी सोचो भला हिन आफ़िर जी कुकड़ जी कसम थी बेली हल घर अरे छोट कपे विझी मारे विझी हिन कुकड़ जो कसम ॾेई ॾे बोल ॾे पिस्टल खे हल त हलूं था घर कसम हलायो आख़िरी जी जो कसम ॾिनई न असुल कपे विझी सोच ॿी ॻाल्हि को छॾ जेको आहे त मां हूअं शैतानी कंदो कोन पर थी वेंदी आहे कंहिं महिल शैतानी तेल लाइ पोइ जेको आहे वॾे तवारे सां ॻाल्हि कयमि जेको आहे शादी जी मां छोरनि जी शादी कराए त वॾो जेको आहे पाण संभरियो वेठो थी शादी ते तेल लाइ अबो शादी कढो हा आंधो न कढंदो मां तयारु वेठो आहे चयो त मां इहो हिननि जी माउ खे वठी अचां कोई छोरा सुधरनि तेल लाइ ऐं असां काॾे वञूं जवान पुटूं हिकु शादी अबे कई वरी ॿी तो संभरियो आहे घणो सम्झाए में चाचे खे पर मञे ई नथो तेल लाइ पोइ छा कयूं हल त अबे खे मां ॾिसां थो पर हिन कुकड़ जो मज़ो ई पंहिंजो थी आ त अबे खे ॾिसां कीअं थो शादी करे ॾियो